खैरपुर गोपांग बिरादरी औरतुन मर्दन ॻोठ जे वॾेरे ऐं कोटड़ी जी पुलिस जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ SSP आफ़ीस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धानो हयो। एहतजाज जी अॻवानी मुस्मात लक्ष्मी ख़ातून गोपांग, मुस्मात कंज़ ख़ातून, मुस्मात वज़ीरा, नवीद गोपांग, वसीम गोपांग ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवान मीडिया वारनि खे ॿुधायो त कोटड़ी जी तालुके जे ॻोठ गुलाम हुसैन गोपांग जो वॾेरो ख़ादिम हुसैन गोपांग असांजे ॿारनि खे तइलीम हासिलु करण खां रोके रहियो आहे। वॾेरे जे चवण न वठण जे करे उहो असां मथां ॾमरजी पियो आहे। कोटड़ी जी पुलिस जे मार्फत असांजे घरनि ते रोज़ चढ़ायूं कराए औरतुनि ॿारनि ते मथां तशदुद कराए लुट फुर करे रहियो आहे। असांजे मर्द या नौजवान छोकिरो घर जो कमकार सां ॿाहिरि नथो निकिरी सघे, हुनखे कोटड़ी जी पुलिस खणी गुम करे थी छॾे। रिश्वत वठण बाद हुनखे आज़ादु कनि था। उन्हनि चयो त ॻोठ जो वॾेरो बासर आहे, हुन मां असांखे जान जो ख़तरो आहे। अला अख़्तियारनि खां असां मुतालबो कयूं था तइलीम दुश्मन ऐं ज़ालिम वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो। खैरपुर ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में नंढनि वॾनि रैलियुनि जो सिलसिलो जारी आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ मस्जिदनि खां जशन आमद मुसवा रैलियूं कढी पियूं वञनि। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में बयान कयूं वियूं आहिनि। क़ादरी तहरीक तरफ़ां गौसिया मस्जिद लुकमान खां हिकु पुरवकार रैली कढी वई, जंहिंमें सवें आशिकान रसूल जशन मिलाद अल नबी जा झंडा खणी शिरकत कई। रैली जी अॻवानी क़ादरी तहरीक जे अॻवान पीर सैयद फारूक अहमद शाह जीलानी, सैयद गुलाम दस्तगीर जीलानी, मौलाना गुल हसन क़ादरी, मौलाना उमीद अली क़ादरी, हाफ़िज़ मोहम्मद अमीन, असदुल्ला क़ादरी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। अहमद मुस्तफ़ा रैली स्टेशन रोड, खाकी शाह पुल चौक, माल रोड, सूक सेंटर, कचहरी रोड ऐं ॿिनि इलाइक़नि मां गुज़री मरियम तोप ते पहुती त जिते रैली खे क़ादरी तहरीक जे अॻवान पीर सैयद फारूक अहमद शाह जीलानी रैली खे ख़िताब कंदे चयो त रसूल पाक असां लाइ मुश्किल राह आहे। रसूल पाक ज़िंदगी गुज़ारण लाइ शरीयती हुकुमनि जी पैरवी करण सां ॿेई जान संवारे सघजनि था। रैली जो मुख़्तलिफ़ जायुनि ते इस्तक़बाल कयो वियो। लुकमान में अंजमन ताजरा अल शाहबाद तरफ़ां भरपूर इस्तक़बाल कयो वियो।